वफा किथे न रही यार। पंहिंजी ज़िंदगी जे वक़्त मां मूं लाइ बि कुझु घड़ियूं। पापा मां सम्झां थो त तव्हां पुराणे दौर जे एहसासनि जी रागड़ियुनि में गुम आहियो, पर ईअं न आहे। शायदि तव्हां वक़्त जी रफ़्तार खे सम्झो ई न आहे। पापा ही जदीद दौर आहे। हिते वक़्त जी रफ़्तार एतिरी त तेज़ आहे जो हिकु सेकंड बि रहिजी वियासीं त यार मुंहिंजो वजूद हिसनि में विरहाइजी चुको आहे। थी सघे थो त मूंखां का कमी रहिजी वई हुजे। मां तुंहिंजो दर्द सम्झां थो त पोइ पापा त ख़ामख़ाई असांखे डिप्रेशन में विझी छॾियो। अंकल यूनस हिन ॻाल्हि खे रद्द करे छॾ त को पापा बीमार आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असांजो इम्तिहान पियो वठिजे। इन ॻाल्हि खे छा सम्झे? नाटक न आहे, बीमार ज़रूर आहे, पर एतिरो बि न आहे जेतिरो असां परेशान आहियूं। आमिर जी मामा, पंहिंजे अबू सां मिली वञ। मी ऑलरेडी ऑफिस लाइ देर थी चुकी आहे ऐं वापसी ते मिली वठंदुसि। वफा किथे न रही यार, वफा तलाश न कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।